हरिओम नमस्ते जय माता दी। मैं तव्हांजो पंहिंजो एडवोकेट साईं हरीश राय माता रानी दरबार खेपरो। अॼोकी वीडियो में मां तव्हांखे ॾेखारींदुसि त माता दुर्गा जी पूॼा में असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं घुरिजनि। सभ खां पहिरीं असां चवंदा त हीअ जेका माता दुर्गा जी मूर्ति खपंदी असांखे यादि कजो त जेकॾहिं तव्हां घर में पूॼा करे रहिया आहियो त मूर्ति 8 इंच खां वॾी न हुजे। इन खां पोइ जेको आहे त श्री गणेश जी मूर्ति, हिते मूं शिव परिवार रखियो पूरो, पंहिंजा जेके तव्हांजा अष्ट देवता आहिनि जीअं मुंहिंजी माता भटियाणी आहे उन्हनि जी मूर्ति, ऐं उन खां अलावा तव्हां माता जी मूर्ति, मां दुर्गा जी ऐं पंहिंजे गुरुजन जी जेको आहे सो मूर्ति तव्हां रखी सघो था। हिते मूं जेको आहे सो पंहिंजे प्यारे राधा कृष्ण जी मूर्ति रखी आहे, उहो बि तव्हां रखी सघो था, को मसइलो न आहे। अच्छा, हिते ई जेको आहे सो अखंड जोत ॿरे पई 9 ॾींहं खां, जीअं त अॼु असांजो जेको आहे सो विसर्जन जो ॾींहुं आहे, ऐं उन करे ॾिसो तव्हां वाड़ी बि तयारु आहे। अच्छा, उन खां अलावा असांखे खपंदो हिकिड़ो पान जा पता ॿ ऐं सॼियूं सोपारियूं ॿ, हीअ माता जो मेकअप। इन खां अलावा असां जेको आहे सो खपंदा थोरा सा चांवर, हीअ जेके असांजा धर्मी पुस्तक जेके पुराणा प्राचीन काल जा मूं वटि आहिनि हिते, ऐं उन सां गॾु असांखे खपंदो दुर्गा स्पर्श थी वियो पुस्तक, ऐं हिकिड़ो नंढो असांखे स्पीकर खपंदो जेका तव्हां यूज़ करणु चाहियो त हिन तव्हां जेको दुर्गा चालीसा लाइ या आरती जे लाइ। हीअ असांखे सुठो गिहु, गांइ जो गिहु, हीअ अगरबत्तियूं, हीअ जेको आहे सो लाल कुमकुम, हीअ चंदन जो कुमकुम, चंदन जेको आहे सो तिलिक, ऐं हीअ अतुर, हीअ रूम स्प्रे, हीअ परफ्यूम, ऐं हीअ जेका कपा असांखे खपंदी जोत वग़ैरह लाइ, ऐं हीअ जेको आहे सो असांजो धूप आहे जेको हिते मुश्किल मिले पर इंडिया में मिले थो, ऐं हीअ जेको आहे सो मोली जेके असां ॻाढ़ो धाॻो सोटी करे चवंदा आहियूं, हीअ जेको आहे सो गंगा जल, हिकु नारेल, अंब जा पन, ऐं पाणी जो लोटो, 5 अनाज जेके से मिक्स करे हिकु प्याली में असांखे खपंदा। हीअ जेके से असांखे अक्षर मां यानी कि चांवर खपनि, खीर मां ठहियल असांखे मिठाई खपे। इन खां अलावा जेको आहे सो आरती जी थाली जंहिंमें असांजो चंदन चूरो, काफ़ूर, ऐं जेको आहे सो सॼी गुलनि सां सजायल आरती खपे। असांखे 5 क़िस्म जा असांखे फल खपनि, 5 क़िस्म जा असांखे फ्रूट खपनि, असांखे जेको आहे सो गुलनि जी माला खपे। उन खां अलावा हिकिड़ो लोटो खपे असांखे जेको सो छंडो हणण जे लाइ, ऐं हीअ आरती सामान लाइ तव्हांखे शंख खपे, कांचा खपनि, ऐं घंटी वग़ैरह खपे। इहो मूं तव्हांखे ॾेखारियो त जेको आहे सो सामान जेको आहे सो उन खां अलावा रुद्राक्ष माला, ऐं हीअ जीअं मिसाल तौर टिशू पेपर सफ़ाई वग़ैरह लाइ आसन ठहियल आहे वेहण करण लाइ, त अहिड़े तरीक़े सां असांखे सॼो सामान खपे। हीअ संपूर्ण सामान आहे हिकिड़ी साधारण माना आम पूॼा जे लाइ। जेकॾहिं असां वॾी अञा पूॼा कंदासीं त असांखे अञा घणो कुझु खपे, पर जेकॾहिं असां घर में का पूॼा कयूं पिया त असांजे लाइ काफ़ी रहंदी।